लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जे मुलाजमन जी तंजीम लसवा जी चूंड लतीफ मेहरान पैनल खटे वरती। इलेक्शन में जीए शाह नूरानी पैनल, लतीफ मेहरान पैनल ऐं पोरियत इताद पैनल हिस्सो वरतो, जंहिंमें लतीफ मेहरान पैनल 571 वोट खणी कामयाबी हासिल करे वरती, जॾहिं त जीए शाह नूरानी पैनल 421 ऐं पोरियत इताद पैनल 103 वोट हासिल करे सघिया, जॾहिं त 20 वोट ख़ारिज कया विया। लतीफ पैनल जे चेयरमैन कुर्बान सूमरो, सदर सईद लाशारी, जनरल सेक्रेटरी मंसूर पलीजो ऐं ॿियनि जो चवण हो त हक़ सच जी फतेह थी आहे। हू हारायल दोस्तनि खे बि गॾु खणी हलण जी कोशिश कंदा। मां सभिनि मुलाज़िमनि खे जस्तो कयां जिन असां ते यकीन कयो, जिन असांखे हेॾी वॾी तादाद में असांखे वोट ॾेई कामयाबु कयो। इंशाअल्लाह ताला अल्लाह जे हुकुम सां असां उन्हनि जी भरपूर मदद कंदासीं ऐं जेके दोस्त हाराए विया आहिनि उन्हनि सां बि असां गॾिजी हलण लाइ तयारु आहियूं। हुननि समूरनि मुलाज़मनि जा थोरा मञीदे चयो त मुलाज़मन एतमाद करे खेनि कामयाबु करायो आहे, जंहिं करे संदन थोराइता आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।